औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। जबार पाकिस्तानी जो तमाम पाकिस्तान वासिन के अस्सलामु अलैकुम। दुआ है त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पांजी हिफ्ज़ व अमान में तमाम पाकिस्तानिन के रख दो ऐं अल्लाह साईं उन्हनि जी इज़्ज़त में इज़ाफ़ो कंदो इंशाअल्लाह ताला। चवण जो मक़सदु इहो आहे त इंसानियत बि का शइ आहे। इंसानियत उनखे चइबो आहे जेको हिक ॿिए इंसान जो ख़्यालु करे, हिक ॿिए इंसान सां मुहबत करे। ऐं मुहबत में जेतिरो मज़ो आहे त नफ़रत उन जे हिकिड़े टे हिसे जे बराबरि बि न आहे। नफ़रत इंसान खे इंसान को छिंदी आहे, मुहबत इंसान खे इंसान सां मिलाईंदी आहे। मिलाइण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं इंसान मुहबत सां कंहिंसां ॿिए सां ॻाल्हाईंदो आहे त ॿियो इंसान बि सुठे तरीक़े ऐं सुठे सलूक सां पेश ईंदो आहे। असांजे सिंधी कल्चर जे अंदरि सिंध जे तमामु सुहिणनि दोदनि ऐं सिंध जे सुहिणे सबाजड़नि सिंधियुनि जो गुज़र थियो आहे। जीअं त मां नालो वठंदुसि उस्ताद मरहूम जलाल चांडे जो। वरी जीअं धाड़ेल गुज़रिया त मां नालो वठंदुसि परू चांडे जो। ज़िंदगी में कॾहिं बि कंहिं न मज़लूम औरत खे फुरियईं, न कंहिं वरी ग़रीब खे फुरियईं, न कंहिं पाड़े ओड़े जो दुश्मन थियो। कुझु ॾींहं थी विया आहिनि त बदकिस्मती सां मोबाइल में इहे ख़बरूं पियो अचनि त शिकारपुर जी फ़लाणी जॻह ते हीअं थियो, कंदकोट जी फ़लाणी जॻह ते हीअं थियो। धाड़ेलनि अॼु कोच मल्हाए माण्हुनि खे फुरियो, औरतुनि खे फुरियो। जॾहिं माण्हुनि जे फुरण जी ॻाल्हि अचे थी, मर्दनि जे फुरण जी ॻाल्हि अचे थी त दिलि में चक पए थो। बहरहाल जॾहिं औरतुनि जे फुरण जी ॻाल्हि अचे थी त इज़त असांजी झंझोड़जी वञे थी। हया ऐं शर्म जा पर्दा जेके आहिनि लुॾी था वञनि। ग़ैरत वारो माण्हू कॾहिं बि इहो यानी कि बर्दाश्त न करे सघंदो त कंहिंजी बि भला न्याणी हुजे। छो न काफ़रनि ऐं हिंदुनि जूं न्याणियूं हुजनि, उहे बि सिंध जूं न्याणियूं आहिनि, उहे बि असांजूं अमड़ियूं आहिनि। मां पाकिस्तान जे उहे बदकिस्मती सां चवंदुसि जेके असांजा भाइर ग़फ़लत में आहिनि, जेके अमड़ियुनि न्याणियुनि खे लुटनि था पिया, फुरनि था पिया। मां उन्हनि सां मुखातिब थी करे चवंदुसि त ख़ुदा जे वास्ते, अल्लाह जे वास्ते अहिड़ा क़दम न खणो जो असां सिंधियुनि जी इज़त जेकी आहे तारों तार थी थिए पई। अॻे ई असां सिंधियुनि ते ग़ैर क़ौमूं घणियूं आङुरियूं खणंदियूं रहियूं आहिनि। मां उन्हनि दोस्तनि खे ज़रूरु चवंदुसि इहो त हिकिड़ी मोटर साइकिल जे करे, हिकिड़ी मोबाइल फ़ोन जे करे या वरी चंद रुपयनि जे करे तव्हां अमड़ियुनि न्याणियुनि ऐं नंढड़े मासूमनि खे फुरियो था, कोचुनि में चढ़ी करे उन्हनि खे लाहे बेइज़्तो कयो था। छा तव्हांजूं घर वारियूं कंहिं बस में चढ़ियल हुजनि ऐं असां या वरी को ॿियो अहिड़ो डाकू उथी करे उन्हनि खे लाहे, बदकिस्मती सां उहा तव्हांजी भेण हुजे या माउ हुजे या घरवारी हुजे, छा तव्हांजी इज़त गवारा कंदी त तव्हांजी न्याणियुनि सां अहिड़ी सलूकत थी? अड़े सिंध जूं न्याणियूं बि तव्हांजूं अमड़ियूं आहिनि, सिंध जूं न्याणियूं बि तव्हांजूं भेणियूं आहिनि, सिंध जूं न्याणियूं बि तव्हांजूं भाणेजियूं आहिनि। पोइ या त वरी इहे टोप जेके निराड़ ते रखी करे ॾाढा सुठा वीडिया ठाहे मोकिलियो था त फिलाणे धाड़ेल ख़ान फिलाणे जो पलांद कयो, फिलाणे धाड़ेल ख़ान फिलाणे जो पलांद कयो, फिलाणो फिलाणी क़ौम जो माण्हू आहे, फिलाणे जो माण्हू अगवा कयुमि। अड़े पोइ इहे टोपियूं लाहे करे मग़ज़ कूड़ाए, शापर कूड़ाए, पोइ भली अहिड़ा क़दम खणो त असां चवंदासीं असांजा सिंधी न आहिनि, कंहिं ॿिए जहान जा कंहिं ॿिए पीउ मां पैदा थियल आहिनि, कंहिं सिंधी अबे जी औलाद न आहिनि जो सिंधी कॾहिं बि अहिड़ियो बेग़ैरती जो हरफ़ पंहिंजे ज़ात ते नथा ॾियाए सघनि, न वरी सिंधी कॾहिं बि कंहिं न्याणीअ ते हथु खणंदा। मां त ईअं सम्झां थो तव्हां उहे उजड़ियल ॿिज आहियो, उन्ही हंध जा ॿिज आहियो
जेके असां सिंधियुनि जा न आहियो। जे सिंधियुनि जा हुजो त कॾहिं वरी अमड़ियुनि न्याणियुनि खे न फुरियो। मां जूं ॻाल्हियूं भले तव्हांखे ॾुखियूं लॻनि, मुंहिंजा जेके 5 मुड़ुस मारे वञे त भली मारे, को मसइलो कोन्हे। बहरहाल ज़रूरु चवंदुसि जे सिंधी गैरती आहियो न, जे सम्झो था पाण खे गैरती, असां वाक़ई के गैरतमंद माउ ऐं पीउ जी औलाद हूं, त पोइ इहे अमड़ियुनि न्याणियुनि खे फुरण वारा तरीक़ेकार छॾे ॾियो ऐं ग़रीबनि मज़लूमनि ते ज़ुल्म न कयो। ॿिया इदारा अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि जेके फुरण जे लाइ पिया आहिनि, उन वॾेरनि खे फुरियो न। जेके वॾेरा तव्हांखे कुते वांगुरु गट विझी गेलींदा था वतन, पंहिंजूं ग़ुलामियूं था कराइनि, उन्हनि खे फुरियो। बाक़ी इहे ग़रीब वीचारा कच्छी कोली निभागऊं, या को उजड़ियल पुलिस वारो जंहिंखे हथियार ई हलाइण न ईंदो आहे, उनखे था खणी वञो ॿधी करे। वरी SP साहिबु असांखे ख़ुदा जे वास्ते असांजो माण्हू जो लाश ॾे या माण्हू ॾे त असां जेको आहे त तव्हांखे हे माण्हू मोटाए ॾियूं। इहा मुड़ुसी आहे। मुड़ुस जेके आहिनि न, पंहिंजा पलांद पंहिंजे सिर ते कंदा आहिनि, उन कमज़ोरनि अबोजनि पुलिस वारनि खे खणी, छा उन्हनि जूं अमड़ियूं ऐं उन्हनि जूं न्याणियूं, उन्हनि जूं घरवारियूं तव्हांखे दुआ ॾींदियूं, बदवा ॾींदियूं न। इन जे करे त कॾहिं ॿुधो त ककर फाटनि था ऐं मींहुं थो डायरेक्ट हेठि अचे ऐं ॿोॾियूं थियूं थियनि, कचे में लुड़ी था मरो। हाणे मुंहिंजा भाउ, इहो आज़ाब आहे न अलाह जो। ख़ुदा जे वास्ते, अलाह जे वास्ते का ॻाल्हि मुंहिंजी कौड़ी लॻी हुजेव त दरगुज़र कजो। बहरहाल मुंहिंजा भाइर हो सिंधी हो, मुंहिंजो हां थो ॾुखे पियो। अॼु कमज़र्फ़ क़ौमां जेकियूं आहिनि, ज़लील गलीज़ क़ौमां जेकियूं आहिनि, असां सिंधियुनि ते आङुरियूं थियूं खणनि ऐं चवनि था त सिंधी बेग़ैरत आहिनि। असां बेग़ैरत न आहियूं, असां उन अमड़ियुनि जा पुट आहियूं जो ख़ुदा जी कसम आहे गैरत जे ख़ातिर पंहिंजा सिर त कटाए सघूं था, पर सिंध अमड़ ते कॾहिं दाग़ नथा हणणु नथा चाहियूं ऐं न हणण ई ॾींदासीं। तव्हां कहिड़ा सिंधी हो जेके सिंधियुनि जे मथां आङुरियूं था खणायो? सिंधी टोपी न लॼायो, सिंधी अजरक न लॼायो। वास्ते अलाह जे, ख़ुदा जे वास्ते तव्हांखे वास्तो आहे नबी सरदार जो, त जेको बि काथे बि कहिड़े बि जॻह ते फुरूं कयो था, धाड़ा हणो था, ग़रीबनि मज़लूमनि खां परे थियो ऐं अबोज पुलिस वारा ग़रीब उहे न खणो, कंहिंजा बच्चा नंढड़ा नंढड़ा न खणो, ग़रीब वीचारा मज़ूर हारी न खणो। 50-50 लख रुपया घुरो था निभागऊं, जिन खे वज़ू करण जे लाइ पाणी कोन्हे, तव्हां उन्हनि खां 50 लख रुपया घुरो, उहे वीचारा काॾों ॾींदा। अंत तव्हां बुख जे आड़े अची करे तव्हां उन्हनि ग़रीबनि खे मारे छॾींदव। छा उन्हनि जा बच्चा तव्हांखे दुआयूं ॾींदा? हथ थो ॿधांव, मुंहिंजी दरख़्वास्त आहे तमामु सिंधियुनि जे सुहिणे माण्हुनि खे त वास्ते अलाह जे अहिड़ा क़दम न खणो जे असांजी सिंध अमड़ लॼाइजी वञे। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़।